अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। लाहौर बम धमाको भारती दहशतगर्दी हुयो। भारत हिकु रियासती तौर वाक़े में मुलविस आहे। मास्टर माइंड बि भारत जो शहरी आहे। दहशतगर्दीअ जी वारदात में भारतीय खुफ़िया एजेंसी राह जो हथ आहे। हिकु जवाबदार ईद गुल जो तालुक़ु अफ़गानिस्तान सां आहे। टियों जवाबदार पीटर पाल कराचीअ जो रहण वारो आहे। पाकिस्तान में मौजूदु सभु ॾोहारी कानून जी गिरफ़्त में अची विया। क़ौमी सलामतीअ जे मुशीर मोहिद यूसुफ जे फवाद चौधरी ऐं IG पंजाब सां प्रेस कॉन्फ्रेंस। हुन चयो त भारत जे असल चेहरे खे साम्हूं आणींदासीं। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त भारत जी इस्टेब्लिशमेंट ऐं हुकूमत दहशतगर्दीअ जे नेटवर्क जे पोयां आहे। पाकिस्तान में दहशतगर्दीअ में भारत जो वॾो हिसो आहे। IG पंजाब इनाम गनी चयो त धमाके जी 16 कलाकनि जे अंदरि पूरे मनसूबे ताईं पहुची वियासीं। वज़ीर ख़ारजा शाह महमूद कुरैशी चयो आहे त भारत दहशतगर्दनि खे असलो ॾींदो आहे, माली मदद कंदो आहे ऐं तरबियत ॾींदो आहे। अफ़गानिस्तान जी सरज़मीन खे पाकिस्तान जे ख़िलाफ़ु इस्तेमालु कंदो आहे। जोहर टाउन वाक़िए असांजा ख़दशा सही साबित करे छॾिया। ब्रेक खां पोइ PTM जे अवाम में वापसी। सवाद खान ऐं जलसनि जी सीरीज़ जो आगाज़। हुकूमत जे ख़िलाफ़ मैदान में ॿीहर सजाए वरितो। क़ाइदीन जे ख़िताब जो सिलसिलो जारी। मौलाना फज़ल रहमान, शहबाज शरीफ़ ऐं ॿिया ख़िताब कंदा। फवाद चौधरीअ PTM खे सियासी आवारगर्द करार ॾेई छॾियो। हुन चयो त हुननि जो न को नज़रियो आहे, न रस्तो, न ई मंज़िल। अबू बचायो नाकाम ड्रामे खां पोइ अॼु मुस्तरद सियासी टोलो सवाद में नओं ड्रामो करणु वञी रहियो आहे। हर दौर में सियासी अबो बदिलींदड़ सियासी अबू खे बचाइण लाइ कूड़ जे राग अलापे रहिया आहिनि। PTM जे ख़ौफ़ खां हुकूमत ऐं हुन जे तर्जुमान जूं टंगूं थड़की रहियूं आहिनि। मरियम औरंगज़ेब जो फवाद चौधरीअ खे जवाबु। पेशावर में घर मां हिसो घुरण वारी भेण ते हथौड़ी ऐं हेलमेट सां बदतरीन तशदुद करण वारनि ॿिनि भाइरनि खे गिरफ़्तार कयो वियो। आफ़ताब ऐं राशिद हेलमेट ऐं हथौड़ीअ सां भेण ते वार कया। माउ बचाइण आई त उन्हीअ ते बि तशदुद कयो। वीडियो वायरल थियण सबबि पुलिस हरकत में आई। जवाबदारनि तशदुद जो एतिराफ़ करे वरितो। थोरड़े तकरार जो बदिलो वठण लाइ हिकु शख़्स ॿारनि खे नहर में उछलाए क़तल करे छॾियो। ओकाड़ो में ॿिनि सगन भाइरनि खे नहर में उछलाइण वारा गिरफ़्तार जुर्म क़बूल करे वरितो। नौमान ऐं तनवीर पुलिस खे ॿुधायो त ॿारनि जे पीउ सां मोहमारी थी हुई। बदिलो वठण लाइ ॿारनि खे मारे छॾियो। 11 सालनि जो तलाह ऐं 5 सालनि जी अली अहमद जा लाश कढिया विया। लाहौर में ज़्यादतीअ जो इल्ज़ाम लॻाइण वारी मुदइया बरतानिया पेशावर मुक़दमा बाज़ निकिती। DIG इन्वेस्टिगेशन जो चवणु आहे त वलिया शहरनि खे केसनि में फासाए पैसा लुटींदी हुई। हर केस में नालो तब्दील कंदी ऐं जाली शनाख्ती कार्ड इस्तेमालु कंदी हुई। कराचीअ जे इलाइक़े कोरंगीअ में राति जी ऊंदाईअ में 3 चोर 3 ढोर खणी फरार वाक़िए जी CCTV फुटेज साम्हूं अची वई। केस दाख़िल। वफ़ाक़ी मईशत कराचीअ सां हलंदी आहे। वफ़ाक़ी बजट में कराचीअ लाइ कुझु बि नज़र नथो अचे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो कराचीअ में तक़रीब खे ख़िताब। हुन चयो त कराचीअ में घणो माफ़िया इशूज़ आहे। उबतो सिस्टम ख़तमु करण लाइ के इलेक्ट्रिक सां ताउन कंदासीं। डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर शहीद बेनज़ीराबाद डॉक्टर दौलत जमाली कोरोना वैक्सीनेशन जे हवाले सां ॿुधायो आहे त ज़िला शहीद बेनज़ीराबाद में हिन वक़्त ताईं टोटल 86,873 माण्हुनि खे कोरोना खां बचाव जी वैक्सीन लॻाई वई आहे। उन जे मक़सद लाइ ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 9 वैक्सीनेशन सेंटरनि सां गॾु 25 मोबाइल वैक्सीनेशन टीमूं मज़ूर। बुज़ुर्ग शहरनि लाइ 4 घरू वैक्सीनेशन टीमूं जोड़ियूं वयूं आहिनि। ज़िले जे चैन शुगर मिल्स, चैन यूनिवर्सिटीज़, बख्तावर गर्ल्स कैडेट कॉलेज, रेंजर्स, पुलिस, रेवेन्यू, पॉपुलेशन, सुई गैस, इंफॉर्मेशन एजुकेशन समेत ॿियनि मुख़्तलिफ़ खातनि जे अमलदारनि जी वैक्सीनेशन कई वई आहे। हुन वधीक ॿुधायो त ज़िले में कोरोना वैक्सीनेशन जे लाइ 1,08,873 माण्हू रजिस्ट्रेशन कराई आहे, जॾहिं त ज़िले में रोज़ाने 10,000 माण्हुनि खे वैक्सीनेशन करण जो टारगेट मिलियल आहे। नवाबशाह शहर में अण ऐलानियल लोड शेडिंग ख़िलाफ़ नवाबशाह शहरी ताद पारां ख़ालिक ताद बिरोही हाजी असलम शेख इख्तियार हुसैन
ज़काउद्दीन मुग़ल ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन में वॾनि खां सवाइ मासूम ॿारनि जो पिणु वॾे तइदाद में शामिल। मीडिया आॾो दाहींदे अॻुवाणनि चयो त नवाब शाह शहर में गर्मियुनि जे मौसम शुरू थींदे ई नवाब शाह ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में बिजली नथी अचे, जंहिंजे करे असां राति जागी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हुननि चयो त ख़ासि तौर ते शहर जा ग़रीब ऐं हेठिएं विचें तबिके जे रहवासियुनि जा पाड़ा ऐं कॉलोनियूं दौलत कॉलोनी, ताज कॉलोनी, अज़ीम कॉलोनी, सरफराज़ शाह कॉलोनी, अफ़ज़ाल शाह टाउन, अज़ीम कॉलोनी, मेहरान कॉलोनी ऐं ॿियनि इलाइक़नि में ॾींहं जे वक़्तु बिना शेड्यूल जे 6 खां 8 कलाकनि ऐं राति जे वक़्तु सॼी राति अणएलानियल लोड शेडिंग करे ग़रीबनि जे हिसे जी बिजली सनअती यूनिटनि ऐं कारखाननि खे विकिरो कई वञे थी। हुननि चयो त बिजली न हुजण करे राति जो मच्छर निंड करणु नथा ॾियनि ऐं असां अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हुननि मुतालबो कयो आहे त लोड शेडिंग ख़तमु करे असांखे सुख सां जीअण ॾिनो वञे। जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी समेत मरकज़ी क़यादत ते कूड़ा केस दाख़िल करे गिरफ़्तार करण ख़िलाफ़ अॼु मरकज़ी सॾ ते मोट में नवाब शाह में बि जिस्कम अॻुवाण साजन मुगैरी, तारिक समूह, अयाज़ लेगारी, हाकिम जमाली ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त सिंध हुकूमत कब्ज़ा माफ़िया मलक रियाज़ जी वंगारू आहे। जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी समेत मरकज़ी क़यादत मथां कूड़ा केस दाख़िल करे हज़ारे कारकुननि खे गिरफ़्तार करे उन्हनि मथां सख़्तु तशदुद कयो वियो आहे, जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हुननि मुतालबो कयो त सनान खान कुरैशी ऐं ॿी मरकज़ी क़यादत मथां कूड़ा केस ख़तमु करे खेनि फौरी तौर ते आज़ादु कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। गुज़िरियल राति देर सां मोरो भरिसां क़ौमी शाहराह वटि 1 दर्जन खां वधीक हथियारबंदनि असलहे जे ज़ोर ते ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि समेत ट्रकनि ट्रालनि कारुनि खे रोके ड्राइवरनि खे तशदुद जो निशानो बहण बैदि सदन खां लखे रुपया रोक रक़म, मोबाइल फ़ोन, वाचूं वग़ैरह 1 कलाक ताईं दीदा दिलेरीअ सां फोरींदा रहिया। मेहड़ भरिसां सोनारी फार्म शहर जे दुकानदारनि पारां मोरो शहर जे कांदड़ा कॉलोनीअ जे रहवासी मोहम्मद नवाज़ सूमर ऐं गुलाम अली सूमरो पारां मुख़्तलिफ़ दुकानदारनि खां VC जे बहाने किरोड़े रुपयनि जो फ्रॉड करे फ़रार थी विया आहिनि। फ्रॉड कंदड़ नवाज़ सूमरो उर्फ़ डॉन गोलो जे अज़ीज़नि पारां पाण खे बचाव लाइ कुझु ॾींहं अॻु कोर्ट थ्रो दुकानदारनि मथां कूड़ा इल्ज़ाम हणी मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त खेनि कुझु व्याजी क़िस्म जा माण्हू तंग करे आया आहिनि, मगर उन जी ॻाल्हि में का बि सदाकत न आहे। VC बहाने किरोड़े रुपयनि जो फ्रॉड कंदड़ नवाज़ सूमरो ऐं गुलाम अली सूमरो उर्फ़ डॉन गोलो पारां सोनहरी फार्म मनोड़ो मोरो कमरदीन चाटियो चौधरी इस्ताब जे दुकानदारनि जा करोड़े रुपयनि जो फ्रॉड करे फ़रार थी विया आहिनि। MN इब्रार अली शाह जे लाखा रोड ऐं आसपास जे ॻोठनि में ताज़ियतियूं। उन सिलसिले में साबिक़ नाइब नाज़िम सेठ इक़बाल अहमद डायरी संदसि वालदा जी वफ़ात ते ताज़ियत कई। लाखा रोड शहर में अब्दुल रहमान आराईअ सां संदसि पीउ जी वफ़ात ते ताज़ियत कई। सैयद परियल शाह, आशिक़ अली डायरी ऐं आबिद लाशारीअ सां संदसि प्यारनि जी वफ़ात ते ताज़ियत कई, जॾहिं त सेठ मोहम्मद अयूब पठान जी दावत में पिणु शिरकत कई। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।